तकरार ड्रामे दोस्तों एक बेहतरीन अपडेट अची चुकी है। अज तक असां खबर शेयर कंदा हलूं तकरार ड्रामे में छा हुआ कि एस भट्टी भी एंट्री कई है छा भला छा तकरार ड्रामे में दोस्तों हाणे नओं एक रुख मटिजण वारो आहे, यानी तकरार ड्रामे में वक्त जी मौत थियण वारी आहे ऐं सिजावल खान जेको आहे शेर अली जे माण्हुनि खे सटको ॾियण वारो आहे ऐं गुलण जो भी हाल पूरो थियण वारो आहे। छा इहो केसी ताईं सच्चाई आहे इन ॻाल्हि में, इहो तव्हांखे इन वीडियो में खोले ॿुधाईंदासीं। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पहिरीं ॻाल्हि वक्त जो भी टाइम वेझो अची चुको आहे। मूसा ऐं मीर हाणे जेको आहे हिकिड़ी सलाह कंदा दरिया खान सां गॾु वेही। हाणे मूसा पंहिंजो ज़ोर आज़माए ॾिठो, भावल उन बेइज़ती करे उतां मोटाए छॾियो। हाणे मूसा वक्त सां रियात कान कंदो, अहिड़े हिसाब सां भावल भी पंहिंजी बंदूक में बारूद भरण शुरू करे ॾिनो आहे वक्त जे चवण ते। हाणे इन्हनि जो अचण वारे किस्तनि में मुहाॾो ई हिक ॿिए सां भलो अटकाईंदा ऐं इन्हनि मां पोइ जेका 4 अणा दोस्तों बचाव थी सघे थो। वक्त जेको आहे सटको कुटको खाए मूसा वारनि जे हथां अगवा भी थी सघे थो मूसा वारनि जे हथां। ऐं सिजावल जीअं मोटंदो ऐं शेर अली जेको आहे उहो सिजावल सां भी उनजो मुहाॾो अटकबो। लेकिन उन खां पहिरियों तव्हां ॾिठो त अकबर हाणे राति रे पर मुंह में पादर खाधा। अकबर दोस्तों पादर छो खाधा इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त अकबर वञण सां शेर अली खे इहा ॻाल्हि कई त मुंहिंजे फसल खे बाहि तूं ॾेई आयो आहे, तंहिं मां जेको आहे तोखे कान छॾींदुसि, हीअं कंदुसि हूअं कंदुसि। तॾहिं शेर अली खे अची इहो गुस्सो हणी जेको आहे अकबर जो धून सुॼाए छॾी पादरनि ऐं थफियुनि ऐं चंबेनि ऐं ठौंशनि सां। अहिड़े हिसाब सां दोस्तों शेर अली जेको आहे मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त हू हिकु गुंडे जे हिसाब सां चोर पथारीदार चोरनि जो यार क़ैद काटे अची चुको आहे। अहिड़े हिसाब जो बैकग्राउंड आहे हू इन्हनि सभिनी जे मथां फ़िलहाल सवा शेर बणिजी चुको आहे। दोस्तों वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।